नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त गोटकी में खबर ईंदालू पंजाब के 112 शागिर्दन के गैर कानूनी दाखिलाओं ॾियण जे इल्ज़ाम में डिग्री कॉलेज मीरपुर माथेलो जो प्रिंसिपल मुजाहिद शाह गिरफ्तार। एंटी करप्शन पुलिस गोटकी जे सर्कल ऑफिसर लियाकत अब्बासी हेड मोरर गुलहसन मेमुन जी अगवानी में चढ़ाई करे गवर्नमेंट डिग्री कॉलेज मीरपुर माथेलो जो प्रिंसिपल सैयद मुजाहिद शाह के पंजाब से ताल्लुक रखंदड़ 112 शागिर्दन के गैर कानूनी तौर इम्तिहानी फॉर्म भराए जाली मार्कशीटूं ॾियण जे इल्ज़ाम में गिरफ्तार करे वरितो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एंटी करप्शन पुलिस जे सर्कल ऑफिसर लियाकत अब्बासी चयो त प्रिंसिपल सैयद मुजाहिद शाह साल 2021 दौरान पंजाब जे 112 शागिर्दन खां रिश्वत एवज़ जाली सर्टिफिकेट जारी कया हुआ। हाई कोर्ट पारां अहिड़े क़िस्म जी जांच जो एंटी करप्शन पुलिस के हुकुम ॾिनो वियो हो ऐं जांच खां पोइ जवाबदार मुजाहिद शाह खिलाफ केस दाख़िल कयो वियो हो। जवाबदार हाई कोर्ट जी ज़मानत ते हो। हाई कोर्ट पारां ज़मानत रद्द थियण बाद मुजाहिद शाह के सखर हाई कोर्ट जे ॿाहिरां गिरफ्तार कयो वियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।